नाज़रीन, सॼी सिंध जीअं टंडो मीर अली में भी ज़ैतूननि जो फसल तैयार थी वियो। ज़ैतूननि जो फसल तैयार थियण सबबि केतिरा ई बेरोज़गार नौजवान रोज़गार सां लॻी विया। फसल जो मुनासिब अघु न मिलण सबबि आबादगार परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे नईम शहर। सॼी सिंध समेत टंडो मीरल में भी ज़ैतून जो फसल तैयार थी वियो आहे। ज़ैतूननि जो फसल तैयार थियण सबबि सभई नौजवान रोज़गार सां लॻी वञनि था। जॾहिं त तैयार थियल ज़ैतूननि में ॿाहिरि मुल्क ॾांहुं भी एक्सपोर्ट कया वञनि था। ज़ैतूननि मां जोड़नि वारनि वग़ैरह लाइ तेल पिणु तैयार कयो वञे थो। तमामु देर सां था जेको असांखे तमामु घणो घाटो आहे। घणी सीअ जे करे ज़ैतून वाद विझ नथो करे, गर्मी अचण जे करे यकदमि लही थो पए। असां आबादगार 5 साल नुक़सान में। असां हुकूमत सिंध खे अपील था कयूं त असांजे ज़ैतूननि जी जिन्स बचाइण लाइ या अहिड़ी को उपाउ वठनि जंहिंसां असांखे मुनासिब मुनाफ़ो मिले, असां पंहिंजो पेट पाले सघूं। हिन साल त ज़ैतून जो रेट ई कोन्हे, को बूटा सफ़ा ख़तमु, बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। अलाए कहिड़ा बादशाह लॻा जंहिं तबाहियूं करे छॾियूं आहिनि। ख़र्चु ई पूरो ज़ैतून जो पेटी था ॾिसो कहिड़ी VIP आहे। ज़ैतून फ्रूट हिन जो वैल्यू ई कोन रहियो आहे। हे मार्केट में 100-150 में पेती था खणनि पिया। अलाए छा आहे चकर। रेट भी नथो मिले, हर शइ महांगाई थी। ज़ैतूननि जो रेट थोरो आहे। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू, मज़ूरी नथो निकिरे, न मज़ूरी मिले थो, न मुकादा पूरा थियनि, न वरी ख़र्चा भाणा हे आहे हो आहे। ख़र्च असांजो नथो रहे यार। हिन जो तव्हां इतिहास कयो। ज़ैतून असां ख़ूबसूरत पटे हूंदा, असांजो उन ज़ैतून जो इतिहास नथा कनि। असांजो ज़ैतून ॾिसो तव्हां, कहिड़ो ज़ैतून असांजो, पर ख़र्च सफ़ा मूं नथो रहे, रेट नथा ॾियनि असांखे। 100 रुपया 150 रुपया ईअं खपाईंदो पेटी। मार्केट में वेलो ई न आहे, छा कयूं असां। हुकूमत वरी महांगाई करे छॾियो आहे। अटो हर शइ महांगो करे, डीज़ल महांगो करे, कलर हर शइ। सिंध हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते सिंध जे ज़राइत सां वाबस्ता रही ऐं ज़ैतूननि जी फसलुनि हवाले सां सेंटर क़ाइमु कया वञनि, जिथे ज़ैतूननि जूं नओं जिन्सूं पिणु मुतारिफ़ थी सघनि। अजित मल्हार सां गॾु नईम शहर, आवाज़ TV न्यूज़, टंडो मीर अली।